अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा। मुंहिंजो नालो आहे मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MG ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु असां ॻाल्हि कंदासीं सिंध जे बहितरीन ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगीअ जे बारे में। दोस्तों, ज़हर ज़िंदगीअ जा काफ़ी एपिसोड सिंध टीवी चैनल ते हली चुका आहिनि। अॼु असां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारा आहियूं त ज़हर ज़िंदगी ड्रामे जे ईंदड़ क़िस्तनि में छा थियण वारो आहे। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खां हमेशह वांगुरु नंढड़ी गुज़ारिश आहे त अगरि तव्हां असांजे वीडियो खे अञा ताईं लाइक न आहे कयो त वीडियो खे लाइक करे छॾींदा ऐं चैनल ते नवां आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे चैनल MG ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾी। दोस्तों, पंहिंजा राया कमेंट जे बॉक्स में लाज़मी ॾींदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी तरफ़। दोस्तों, कमाल खान हालार खान खां पंहिंजो बदिलो वठी छॾियो आहे। कमाल खान ओठे वारनि जी भेण खे इस्तेमालु करे हालार खान खे तमामु घणो ख्वार ऐं ज़लील कयो आहे। दोस्तों, हालार खान खे ख्वार ऐं बदनाम करण जो फ़ैसिलो थी वियो आहे। हिन फ़ैसिले में रईस गफ़ार खान इहो चयो त हाणे कलसूम जो रिश्तो हालार खान खे ॾिनो वेंदो। दोस्तों, हुन पासे ओठे वारा सभु कावड़ियल आहिनि त हीउ फ़ैसिलो ग़लति थियो आहे ऐं ॿिए तरफ़ उन कमाल खान कलसूम खे इहो पियो चए त फ़ैसिले खां पोइ आउं तोसां शादी कंदसि। ऐं दोस्तों, अञा तव्हांखे वधीक ॿुधाईंदा हलूं त रबन ऐं राणीअ जी मङणी थी चुकी आहे ऐं तमामु जल्द रबन ऐं राणी जी निकाह कयो वेंदो। हिन जी शादी तमामु जल्द थींदी। दोस्तों, उमेद आहे त असांजो इहो नंढिड़ो वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आयो हूंदो। अगरि पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक करणु न विसारींदा ऐं चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा। माशाअल्लाह दोस्तों।